अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था मोहतरम यूसुफ शाहीन जे किताब अंग्रेज़ सरकार ऐं शाह अब्दुल लतीफ़ आप भिट जे किताब मां खयल समूरी इंसान ज़ात के ग़ुलाम करण लाइ यूरोप में फतवात जा 10 अॾा। 17वीं ऐं 18वीं सदी ईस्वी दौरान इंग्लैंड में एक नई क़ौम अंग्रेज़ ऐं हिक नई ॿोली अंग्रेज़ी वजूद में अचण सबब इंग्लैंड जी असलूकी क़ौम केल्ट पंहिंजी ॿोलीअ समेत हिन धरतीअ तां गुम थी वई। ॿिए तरफ़ जेकॾहिं हिसाब कजे त मौजूदा इंग्लैंड जी सरज़मीन ते रहंदड़ सभई क़ौमूं गुज़िरियल 2000 सालनि खां ग़ुलाम आहिनि। हिते केतिरा ई फाते ईंदा रहिया, उन्हनि हिते जी क़ौमुनि खे कॾहिं बि आज़ादीअ सां साह खणण न ॾिनो। हिते जूं क़ौमूं जेके हाणे नई गॾियल नाले सां अंग्रेज़ सॾजनि थियूं, उहे पोणा 400 साल रोम जे शहनशाहनि जूं ग़ुलाम रहियूं। उन खां पोइ हिते जूं क़ौमूं लगातार 650 साल एंग्लो सैक्सन मुहाजिरनि जे कब्ज़े हेठि आहियूं। उन्हनि हिते 7 बादशाहतूं क़ाइमु कयूं। उन्हनि खां पोइ हिते जूं क़ौमूं 50 खनि साल डेनमार्क ऐं नॉर्वे जे बादशाहनि जूं ग़ुलाम रहियूं। आख़िर में हिते जूं क़ौमूं सन 1066 ईस्वी में नार्मन धाड़ेलनि जे वर चढ़ी वयूं। उन्हनि जो अॻुवाण नारमंडीअ जो नवाब विलियम बास्टर्ड हो। उहो कब्ज़ो 1000 साल गुज़रण जे बावजूदु अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। मौजूदा मलिका एलिज़ाबेथ दोहिम विलियम बास्टर्ड जी औलाद मां आहे। इहा दुनिया जी तवील तरीन ग़ुलामी आहे जंहिं मां इंग्लैंड जूं क़ौमूं गुज़िरियल 2000 सालनि खां फाथल आहिनि। अंग्रेज़ क़ौम विलियम जी औलाद जे हुक्म ते समूरी दुनिया जे चोथें हिसे ते कब्ज़ो कयो। हिननि लॻभॻि 64 मुल्क फ़तेह कया ऐं उते रहंदड़ क़ौमुनि खे ग़ुलाम ठाहे उन्हनि जे पैदावारी वसीलनि ऐं दौलत ते कब्ज़ो कयो। दोस्तो, जीअं त अंग्रेज़नि जी आबादी एतिरी न हुई जो हू 64 मुल्कनि खे संभाले सघनि, उन करे उन्हनि वापार, धोखेबाज़ी ऐं ताक़त जे इस्तेमाल खां अलावा ॾुकार खे हथियार तौरु इस्तेमालु कयो, जंहिंमें दुनिया जा किरोड़े माण्हू मरी विया ऐं ॿिया किरोड़े माण्हू पेट में फासजी आज़ादी विसारे वेठा। आयरलैंड में हथरादू ॾुकार विझण सबबि हिते जी 3 हिसो आबादी मरी वई। 3 हिसो आबादी अमरीका ॾांहुं हिजरत करे वई। हिंदुस्तान में 1757 ईस्वी खां 1943 ईस्वी ताईं लातादाद न ख़तम थींदड़ ऐं इंतिहाई ख़तरनाक ॾुकार विधा विया, जंहिंमें बरसगीर हिंदुस्तान जी लॻभॻि 3 हिसो आबादी मरी वई। अंग्रेज़नि जे आख़िरी ॾींहं में 1943 ईस्वी दौरान लगातार ॾुकारनि सबबि हिंदुस्तान जे माण्हुनि जी सरासरी उमिरि घटिजी फ़क़ति 22 साल रहिजी वई। दोस्तो, इंग्लैंड जी राणी एलिज़ाबेथ अवल मरण खां लॻभॻि 3 साल अॻु 21 दिसंबर सन 1600 ईस्वी ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीअ जो बुनियादु विधो। कंपनीअ खे अख़्तियार ॾिनो वियो त उहा हिंदुस्तान सां वापारु करे। मलिका एलिज़ाबेथ कंपनी में ज़ाती सीड़प करण सां गॾु उन पाणीअ जा केतिरा ई वॾा जहाज़ कंपनीअ जे हवाले कया, जेकी स्पेन सां जंग करण दौरान स्पेन ऐं पोर्चुगाल खां फुरिया विया हुआ। उन वक़्तु पोर्चुगीज़, डच ऐं फ्रेंच कंपनियूं वापार जी आड़ में हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते अॻे ई कब्ज़ा कंदा थी विया। दरअसल 15वीं खां 19वीं सदी ईस्वी जे विच में यूरोप जे मुल्कनि फ़ौजकशी बदिरां वापार जी आड़ में धोखेबाज़ी, मकारी, क़त्लेआम ऐं पुठ में शिरो हणण जी पॉलिसी अख़्तियार कई। उन नए नुस्खे सां यूरोप जा नंढा नंढा मुल्क समूरी दुनिया ते क़ाबिज़ थी विया। इन्हनि समूरी इंसान ज़ात खे ग़ुलाम बणाए उन्हनि जा पैदावारी वसीला ऐं दौलत फुरे दौलतमंद थी विया ऐं पाण खे इंतिहाई मुहज़िब ऐं तरक़ी याफ़्ता सॾाइण लॻा। अवां अंदाज़ो लॻायो त समूरे यूरोप जी ज़मीनी एराज़ी अमरीकी खंड जे फ़क़ति हिकु मुल्क कैनाडा जे बराबरि आहे। उन्हनि नंढड़नि मुल्कनि फतूहात जा 10 अॾा या 10 एम्पायर्स ठाहियूं, जिन में पोर्चुगाल यानी पुर्तगेज़ी एम्पायर, स्पेन स्पेनिश एम्पायर,
फ्रांस, फ्रेंच कॉलोनियल एम्पायर, डेनमार्क, डेनिश एम्पायर, नेदरलैंड, डच एम्पायर, स्वीडन, स्वीडिश एम्पायर, जर्मनी, जर्मन एम्पायर, इटली, इटालियन एम्पायर, बेल्जियम, बेल्जियन एम्पायर, बरतानिया, ब्रिटिश एम्पायर। दोस्तों, ही सब एम्पायर्स समूरी इंसान ज़ात खे ग़ुलाम करण ऐं उन्हनि जी दौलत ते धाड़ा हणण लाइ ठाहियूं वयूं। फतुआत जे उन अमल दौरान मफ़तूहा क़ौमुनि जा किरोड़े माण्हू क़तल कया विया। आज़ादी घुरंदड़ लातादाद हीरोज़ खे फाहियूं ॾिनियूं वयूं। लखें औरतुनि खे ज़्यादती जो निशानो बनायो वियो ऐं लखें औरतुनि पंहिंजी इज़त बचाइण लाइ ख़ुदकशियूं कयूं। दुनिया जे कब्ज़े दौरान यूरोप जे हाकमनि मफ़तूहा इलाइक़नि में पंहिंजा अलॻि अलॻि ईसाई फ़िरका मुतारिफ़ कराया, जंहिंसां ईसाईयत दुनिया जो हिकु वॾो मज़हब बणिजी वई। उन खां अलावा यूरोप जे हाकमनि पंहिंजूं इलाक़ाई नंढड़ियूं ॿोलियूं शिकस्त खाधल क़ौमुनि ते ज़ोरियूं थापियूं। नतीजे तौरु यूरोप जूं इलाक़ाई ॿोलियूं दुनिया जूं वॾियूं ऐं ताक़तवर ॿोलियूं बणिजी वयूं।